अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जिन जा बैट हिक अखर ते पेटबाज़ी पार्ट नंबर 13 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला वडहू ला शरीक लहू ई वहाय जो वीह खटी जे हाराई हंडुट जो हीअ पाणा चवंदई पीउ भरे जाम जनत जो वॾो कियम वणा ऊचा डूंगर मठियो टिमो मटीना त पेर निहारियां पिरीअ जो विड़ला विलाड़ियूं वणे चढ़ी उचने मथे उञ विलाड़ियूं वणे चढ़ी उचने मथे अॼु लालन कारण लॼ बासियाई बरदार जो वेठी बुकी बाफ झोले झुनक झुणी की आय मिटन उठन सी जन जा पेर डुडा धड़ डाफ लंघिया लक लटी हुचे टोडा तड़ बंग ताक ताफ केर लंघंदी काफ ई बर ब्रह्मण बासियो वाई वारी वगड़ी बोली बी न कन अला केच ढणियन मूसे पोए ममामरो वखर सो विहाए जो पे पुराणू नठे वेचींदे विलायत में ज़रो थे न ज़ाए साका हड़ हलाए आगह जिन जे उबहें नको केच बंबोर नको माइट मुड जो होर मिड़ई हिन खे होटन को न होर ज़ारी ढारा ज़ोर हले को न हबीब से नका कुन यकून हुई नको लिंग लहम बणियो हो न बुट में अञा कीअं डम मूटो ही संग या साञाए सिपरी नको एर न भेर नको ओठी आयो मूं वटि आयो को नको भावरा परे भेर किताबूं केर आणे ॾींदमो न जियूं नका कुन यकून हुई नका सूरत मां नका सुढ सवाब जी नको गरज गुनाह हेकाई हेक हुई वहदानियत वाह लिखियाई लटी वजी उठे गुजान दरगाह अखिन अरवाह या साञाए सिपरी नका जल न पल नको रायर ॾेह में आणियो विझन आहुरे रोड़ियो रटा गुल मारू पाण मुल मलीरूं मरकणूं वञी छो वणकार हिट न गोली होट खे लिको कीन लटी उचे ॿारो जो बेपार टियो सती बड संदरो फिरत पुनुअ से पार नाए नेण निहार टो में डेरो दोस्त जो वाकुफ़ न वणकार जी बारी सुजन बर वर वसीला सिपरी ठकियत डोरे ठर लज लाल लटी उचे कांड मुंहिंजी कर विली करे वर मच्छर मार्ग छॾिए नाखो निगहबान मुअल्लम मुझे ख़बरूं जिन सारे कयो समूड ते सफ़र जो सामान
टुट वसाण लटी चेत ने लंघियो तूफान संभारे सुभान वञी आडी नऊं उखटा अला ॾाही मठियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसे मूं पिरियनि बोराईअ में बाल कया आखूं डाखूं सिरखंड शाखूं जिट चोखा चंदन कौर महेश भई माणिया जिट न बुरन भौर कुंटारियूं ऐं कौर काहिट पसूं काकिजा